वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में तमामु जल्द अमुन मुआहिदो थी वेंदो। क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में मुआहिदे जे हवाले सां हिकु ॿिनि ॾींहंनि में सुठी ख़बर मिलंदी। बुनियादी मामला तइ थी चुका आहिनि। कुछ रस्मी ऐं इंतज़ामी मामलनि खे क़तई शिकिल ॾियणी आहे। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ईरान अमरीका विच में अमुन लाइ पाकिस्तान अहम किरदारु अदा कयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर जो वधीक चवणु आहे त संदसि बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात थींदी रहंदी आहे। गुज़िरियल ॾींहुं संदसि का ख़ासि मुलाक़ात न थी हुई। संदसि वधीक चवणु आहे त हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कंदी। जुलाई या अगस्त में कुझु न थींदो। हीअ अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में तमामु जल्द अमुन मुआहिदो थी वेंदो। क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में मुआहिदे जे हवाले सां हिकु ॿिनि ॾींहंनि में सुठी ख़बर मिलंदी। बुनियादी मामला तइ थी चुका आहिनि। कुझु रस्मी ऐं इंतज़ामी मामलनि खे क़तई शिकिल ॾियणी आहे। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ईरान अमरीका विच में अमुन लाइ पाकिस्तान अहम किरदारु अदा कयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर जो वधीक चवणु आहे त संदसि बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात थींदी रहंदी आहे। गुज़िरियल ॾींहुं साणसि का ख़ासि मुलाक़ात न थी हुई। संदसि वधीक चवणु आहे त हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कंदी। जुलाई या अगस्त में कुझु न थींदो। आम ख़बर खां नाज़रीन नवां खे अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में तमामु जल्द अमुन मुआहिदो थी वेंदो। क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में मुआहिदे जे हवाले सां हिकु ॿिनि ॾींहंनि में सुठी ख़बर मिलंदी। बुनियादी मामला तइ थी चुका आहिनि। कुझु रस्मी ऐं इंतज़ामी मामलनि खे क़तई शिकिल ॾियणी आहे।